फज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फसल्ला सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबुल करीम। इस्लाम शरीफ जी महफ़िल में काफ़ी देर खां वेठा आहियो, काफ़ी कुछ ॿुधी चुका हूंदो। हक़ीक़त त इहा आहे त रियाज़ मुक़रर बि कोन्हे। अव्हां वटि वॾ साहब कनीब साहब जन जहिड़ा मुक़रर या नारे मिठो ॿिया मुक़रर तव्हांजा पंहिंजा ई मुंहिंजा मिठा तव्हांजे हिन महफ़िल लाइ काफ़ी हुया, पर अव्हां दोस्तनि जे मोहबत ऐं दावत जे करे जॾहिं मोदी साहब जन ॿुधायो उन वक़्तु ई आज शहर जे भरिसां फ़क़ीर जे खुईअ ते हिकु महफ़िल में शरीक हुई। अॼु शाम हसन जमाली में प्रोग्राम आहे। अल्लाह ताला उन प्रोग्राम में शिरकत जी तौफ़ीक़ ॾियो। हिन जेका अल्लाह जे मुक़द्दस कलाम आहे हिदायत जो हिसो तिलावत कयो। अल्लाह जी ज़ात खां दुआ आहे त हिन खे इन जे सही मफ़हूम मक़सद बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अव्हां असांखे हुन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा मिठा अल्लाह जा हबीब जे दुनिया में तशरीफ़ खणी आया। तव्हां असां ते अल्लाह ताला जो एहसान करणु फ़रमायो। अल्लाह जी ज़ात जा एहसान त बेशुमार आहिनि। अल्लाह जी ज़ात ख़ुदि फ़रमायो आहे त मुंहिंजा बाना जेकॾहिं मुंहिंजे नेमतुनि खे ॻणींदे त तूं ॻणी न सघंदे, पर का बि नेमत अल्लाह ताला जताई कान्हे का, पर इहो एहसान जो अल्लाह ताला पंहिंजो हबीब असां गुनाहगारनि ते मोकिले करे तव्हां असां ते इहा इनायत कई, इहो एहसान अल्लाह क़ुर में जतायो आहे। अल्लाह जी ज़ात फरमायो आहे त मोमिननि ते एहसान कयो आहे जो मुंहिंजो हबीब हिननि में आयो। अल्लाह जा हबीब छाजे लाइ आया? अल्लाह जी ज़ात फरमायो युज़क्कीहुम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, इन्हनि जे बातिन खे साफ़ थो करे, इन्हनि जे अंदर खे साफ़ थो करे, इन्हनि खे किताब हिकमत ऐं दानाई जूं ॻाल्हियूं सेखारे थो। मुंहिंजा मिठा अल्लाह जे इन फरमान मां इहो साबित थो थिए त अल्लाह जी ज़ात तज़किये खे किताब जे इल्म खां हिकमत ऐं दानाई जे इल्म खां मुक़दम रखियो। यानी पहिरीं अल्लाह जा हबीब तव्हां असांजे दिलनि जी सफ़ाई जो कमु करण जे लाइ तशरीफ़ फरमा थिया। अंदर जो मुंहिंजा तारा जेको माण्हू सख़्तु हूंदो, जंहिंजो अंदर गुनाहनि जे करे मुंहिंजा प्यारा कारो हूंदो, उन ते वाइज़ जो नसीहत जो मुंहिंजा प्यारा असर कोन थींदो। वक़्त जी कमी आहे, आज पंहिंजे बयान खे मुख़्तसर बि कंदो, पर मुंहिंजा प्यारा ही ॻाल्हियूं निहायत ज़रूरी आहिनि। छाजे करे हे पर असां वाइज़ ॿुधा कलाकनि जा कलाक उलमाए कराम निहायत ख़ुशि इल्हानीअ सां निहायत दलीलनि सां तव्हां असांखे दीन सम्झाइण जी कोशिशि कंदा आहिनि। उन जे बावजूदि तव्हां असां अमल छो नथा कयूं? उन जो सबबु सिर्फ़ु इहो ई आहे। हालनि जो आलिम अदीब आहे, उन फरमाए त इहा ई दिलि जी बीमारी जंहिं कटे कई आहे, जंहिं कटे दिलि कई आहे कारी, तॾहिं सूरनि में थी सारी हयाती हर जवारी। त मुंहिंजा मिठा अल्लाह जा हबीब जंहिं वक़्तु दुनिया में तशरीफ़ फरमा थिया, उन वक़्तु बि उन्हनि इंसान जूं दिलियूं कटिजी अहिड़ियूं कारियूं ऐं सख़्तु थी वियूं जो उलमाए कराम असांखे ॿुधाईंदा आहिनि त हू पंहिंजे न्याणी खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हुआ, हुनखे पंहिंजे औलाद ते रहम ई न ईंदो हुयो। त मुंहिंजा मिठा इहे दिलियूं जेसीं ताईं साफ़ न हुयूं त उन्हनि गुनाहनि जा कम थे कया। जॾहिं अल्लाह जा हबीब आया, पंहिंजे निगाह करम सां दिलि खे पाक ऐं साफ़ कयाऊं, त तव्हां असां ॿुधो त उहे अल्लाह जे हबीब जा आशिक़
जो खुद न थे राह पर औरों के हादी बन गए, क्या नजर थी कीमिया जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। मुझा पैरा के पाण राह पे न हुआ उन्हें ॿिया रहबर बनिया। तव्हां ॿुधो त सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन सहाबी जे ख्वाब खे मुझा पैरा पाण मालूम कयाऊं ऐं पाण अल्लाह जे हबीब जे हुन सुन्नत ते कहिड़ी इश्क ऐं मोहबत सां अमल करे ॾेखारियो। मुझा पैरा इहा सहाबा जी मोहबत हुई, अल्लाह जे हबीब सां इश्क हो। कंहिं बुजुर्ग फरमायो, इश्क महबूब खुदा है दिल जिसे हासिल नहीं, लाख मोमिन हो मगर ईमान में कामिल नहीं। अल्लाह जे हबीब सां जेसी ताईं इहा मोहबत न हूंदी, मुझा पैरा इहो शेर न आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस जो गोया तर्जुमो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां मां को बि मोमिन कोन्हे। उलमा फरमाइनि था त इन मां मुराद ईमान कामिल आहे, त तव्हां मां को बि कामिल मोमिन कोन्हे जेसी ताईं मुस्तफ़ा सां मोहबत पंहिंजे जान खां, पंहिंजे औलाद खां, पंहिंजे माउ पीउ खां, बल्कि जमी इंसान खां ज़्यादा नथो करे। मुंहिंजा प्यारा इहो ईमान जो पैमानो आहे त कामिल ईमान उनखे हूंदो, कामिल ईमान उनजो थींदो जंहिंखे अल्लाह जो हबीब हर कंहिं शइ खां वधीक महबूब ऐं प्यारो हुजे। हिकु सहाबी थी बीठो, पाण फरमायाई अर्ज़ कयां त कुर्बान वञा, मूंखे पंहिंजी जान त प्यारी थी लॻे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तवज्जो मुबारक सां मुंहिंजा प्यारा उनजे सीने ते हथ रखी जो परे कयो त पाण उहो सहाबी अर्ज़ करण लॻो, कुर्बान वञा, हाणे मूंखे अव्हां पंहिंजी जान खां बि वधीक प्यारा आहियो। मुंहिंजा प्यारा इहा कहिड़ी शइ हुई? इहो अल्लाह जे हबीब जी नज़र करम हुई। मुंहिंजा मिठा इहो संदन जो तवज्जो मुबारक हुयो, इहो संदन जो फैज़ हुयो जेको दिलनि खे साफ़ कंदो हुयो। मुंहिंजा प्यारा उहो संदन जो फैज़ ता क़यामत जारी सारी आहे ई रहंदो। पर मुंहिंजा मिठा इन तरफ़ तव्हां असांखे तवज्जो करण जी ज़रूरत आहे। हिन अल्लाह जे मुक़द्दस कलाम जेका पहिरीं आयत तिलावत कई, उन में अल्लाह जी ज़ात इरशाद फरमायो, क़द अफ़लह मन तज़क्का, तहक़ीक़ कामयाब उहे था जिन पंहिंजे अंदर खे साफ़ कयो, जिन पंहिंजे बातिन खे साफ़ कयो। मुंहिंजा मिठा तव्हां असां कामयाबी उन में सम्झंदा आहियूं। ज़मीन घणी हुजे, वापार में नफ़ो थिए, नौकरी वॾी मिले, का नाज़िम जी सीट मिली वञे, का एमपी जी सीट मिली वञे, मुंहिंजा प्यारा अल्लाह जी ज़ात फरमाए त कामयाब उहो आहे जंहिं पंहिंजे अंदर खे साफ़ कयो। वज़कर अस्म रब्बिही, ऐं पंहिंजे रब जे नाले जो ज़िक्र कयई, फसल्ला पोइ निमाज़ पढ़ाई। ये टे ॻाल्हियूं अल्लाह फरमायो जिन में तव्हां असां सभिनी जे कामयाबी जो राज़ आहे। चाहे ग़रीब हुजे, चाहे अमीर हुजे, मुंहिंजा मिठा उहो कामयाब आहे जंहिं इन टिनि ॻाल्हियुनि ते अमल कयो। उनमें पहिरीं ॻाल्हि आहे अंदर जी सफ़ाई। तव्हां असां ते वाज़ नसीहत जो असर नथो थिए, छाजे करे नथो थिए? असांजी दिलियूं मुंहिंजा प्यारा इन दावत जो असर क़बूल नथियूं कनि। उहे जो नथियूं कनि उन्हनि जो सबबु आहे, उन्हनि जो वजह आहे, सबबु इहो ई आहे मुंहिंजा प्यारा जो तव्हां असांजी दिलियूं गुनाह जे करे कटिजी कारियूं थी। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त गुनाह जे करे दिलनि खे कट लॻे थी, दिलियूं ज़ंग आलूदा थियनि थियूं। बल्कि पाण करीमन इएं बि फरमायो त गुनाह जे करे दिलि खे ईअं थी कट लॻे जीअं लोह खे पाणी जी हाण सां कट लॻंदी आहे। अल्लाह जे हबीब जी मीलाद जे महफ़िल में वेठा आहियूं, तव्हां असां पाण फ़ैसिलो कयूं त तव्हां असां ॿियनि जे चवण ते हलूं या अल्लाह जे हबीब जे चवण खे अहमियत ॾियूं। पाण करीमन फरमायो, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र, जंहिं ॼाणी वाणी निमाज़ छॾी उन ॼण तो कुफ़्र कयो। उलमा जी मुतफ़िक़ फ़तवा आहे, कुफ़्र ऐं शिरक खां बाद में वॾे में वॾो गुनाह निमाज़ जो छॾणु आहे। कुफ़्र ऐं शिरक खां बाद में वॾे में वॾो गुनाह। मन सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे इंदिरा दुआ करो, मुख़्तसरन त मूसा अलैहिस्सलाम जे इसरार ते उन औरत पंहिंजो गुनाह बयान कयो। चइसई मूंखां हराम थियो, को ॿार पेट में हुयो, को ॿार ॼाओ, मां दुनिया वारनि जे लॼ हया खां उन ॿार खे क़त्ल करे छॾियो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम उन औरत खां मुंहुं मोड़ियो। उहा औरत नाउमीद थी करे मोटी। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे ख़िदमत में जिब्राइल अलैहिस्सलाम आयो
अल्लाह जो पैगाम खणी आयो तो मुझे खलील खां पुछ, करीम खां पुछ तो छा इन औरत खां वधीक तोखे का ख़राब औरत नजर अचे थी? मूसा अलैहिस्सलाम चयोसीं हिन खां वधीक कहिड़ी ख़राब औरत हो जंहिं हराम कयो वरी ॿार ते रहम न कई, ना क़त्ल करे छॾियई। अल्लाह जी ज़ात फरमायो ते मूसा जेका औरत 2 वक्त नमाज़ नथी पढ़े या इन खां वधीक ख़राब आहे। मुंहिंजा प्यारा तव्हां असांजे हिन तरफ़ तवजा न आहे। हिकु मुहक़िक़ आलिम लिखियो आहे त नमाज़ जे क़ाइम करण जे लाइ साढा 700 दफ़ा अल्लाह जे क़ुरान में हुकुम इलाज कयो आहे। मुंहिंजा प्यारा तव्हां असांजे बीमार दिलनि जी दवा तव्हां असांखे ॾसी ऐं ॾिनी आहे। डॉक्टर ऐं हकीम ॾोकड़नि सां दवा ॾींदा आहिनि, मुफ़्त वारी दवा मुंहिंजा प्यारा मिलंदी कान्हे का, पर ही अल्लाह वारा इहा मुफ़्त में ॾींदा आहिनि। इन करे असांखे क़दुरु कोन्हे। माल मुफ़्त दिले बेरहम, मुफ़्त जो माल हूंदो आहे त दिलि बेरहम हूंदी आहे। बाक़ी ॾोकण वारी शइ त मुंहिंजा प्यारा उहा असुल कोन छॾींदासीं। दुकान तां दवा वठी ईंदा आहियूं, स्टोर तां कीअं खाईंदा आहियूं, अगरि त न वणंदी आहे तॾहिं बि खाईंदा आहियूं, छो ॾोकड़ भरिया अथऊं। में बुख लॻेसि हेॾा निहारी दुकान ते ॻाढ़ा मिर्च सुकल करे ॾिठई कोन आहे ज़िंदगीअ में। वाणियुनि जो दौर हो दुकान ते, तव्हां वॾा बोरियुनि में घड़ा वांगुरु में ठूस कराए रखंदा आहिनि सामान खे। हुनजो ॾिठो हुनखे ॾाढियूं वणियूं हुयूं, टको वञी हुनखे ॾिनई त झोली भरिजी वई अमराज की अपना माल रोसुंदो खासंदो, पंहिंजो माल ॾोकड़ भरिया अथऊं को मुफ़्त अथव? त मुंहिंजा प्यारा अल्लाह वारनि तव्हां असांखे जवाब ॾेई मुफ़्त ॾी, उन करे क़दुरु कोन्हे। शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाया त क़दुरु वारा कम थिया खुटा ख़रीदार, हुजे हीरो लाल वंडी आया से ॾींझार, सुञाणनि कीन सेत चए कॾहिं मां तनो मयार, जे लोह कुटी लोहार कन खे कहिड़ो क़दुरु सोन जो। पैगाम उन्हनि जो न्यापो तव्हां ताईं पहुचाया। ताज़ो पोइ आकर ते प्रोग्राम हुयो कि मिठा रहमतुल्लाह अलैहि उर्स मुबारक फकीरपुर शरीफ में मुंहिंजा मिठा सॼो साईं फरमाईंदा आहिनि त हिन पंहिंजे दिलि में अल्लाह जो ज़िक्र कयो, हिन पंहिंजे दिलि में अल्लाह जे नाले खे जाइ ॾियो। मुंहिंजा प्यारा हर इंसान खे खॿे पासे पासे तरफ़ दिलि आहे, इन दिलि में हमेशह ख़्यालु रखो त मुंहिंजी दिलि ज़िक्र थी करे अल्लाह 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 अल्लाह, हमेशह इहो ख़्यालु रखो। ज़ुबान बेशक चुप हुजे, ज़ुबान तारो सां चस्पान हुजे, इहो अव्हां ख़्यालु पचाईंदो, ज़िक्र जो तसवुर रखंदो, इहा दिलि साफ़ थींदी। जॾहिं इहा दिलि साफ़ थींदी असांजे नफ़्स जी सरकशी ख़तमु थींदी। जेको नफ़्स असां खां नाफ़रमानी थो कराए, जेको नफ़्स असां खां गुनाह थो कराए, मुंहिंजा प्यारा इन जी इस्लाह थियणी शुरू थींदी आहे। त तव्हां असांखे पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमायो। मुंहिंजा प्यारा अल्लाह जे हबीब जे तव्हां सां सीरत खे ॾिसो, तव्हां असांजे तालीम खे ॾिसो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको वॾनि जो अदब नथो करे, लिको की अब्दुल लतीफ़ चए 12-24 पार नाए नेण निहार त क़ौमी जहिड़ो दोस्त जो। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ लाइ यादि कंदो मौलाना करीम साहब जन खे दुआ घुरंदा, ही आज में दुआ में शामिल हूंदो, ही आज आमीन चवंदो। सभई दोस्त तव्हां असां दुआ में शरीक हूंदो।